अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अबड़ो सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सिंध जे मकानी निज़ाम के कारो कानून चवंदड़नि जो पंहिंजो मुंहुं कारो थींदो। मुखालिफ़ कराची हैदराबाद मां हाराईंदा ऐं तीर खटी वेंदो। हुकूमत जा सहूलियतकार सिंध जो अमन ख़तरे में विझी रहिया आहिनि। सिंध में रहंदड़ सभु हिकु आहिनि। सिंधियुनि उर्दू ॻाल्हाईंदड़नि ऐं पश्तूननि सां नाइंसाफ़ी थियण न ॾींदासीं। असां 27 फेबरवरी खां कराची खां लॉन्ग मार्च करे इस्लामाबाद पहुची कठपुतली खे आईनी तरीक़े सां घर भेड़ो कंदासीं। इक़्तिदार में अची अवाम जो राज क़ाइमु कंदासीं। हारियुनि खे हक़ ॾींदासीं। नाइल हुक्मराननि मुल्की मईशत खे नुक़सानु पहुचायो आहे। मुल्क में यूरिया भाण जी हथरादू खोट पैदा कई वई आहे। नाइल हुक्मरान ईंदड़ वक़्त में फूड सिक्योरिटी खे नुक़सानु पहुचाए सघनि था। हारियुनि जो मुआशी क़तलेआम बर्दाश्त न कंदासीं। असांजो मंशूर खुशहाल हारी खुशहाल पाकिस्तान आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो हैदराबाद में ट्रैक्टर ट्रॉली खे ख़िताब। स्टेट बैंक व्याज जी शरह 9.75% बरक़रार रखण जो फ़ैसिलो करे वरितो। स्टेट बैंक जे गवर्नर रज़ा बाकर जो चवणु आहे त पॉलिसी जे रेट खे मौजूदा सतह ते बरक़रार रखियो वेंदो। ॿिनि महीननि दौरान महांगाई जी शरह में घटिताई आई आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणण लाइ क़दम खंया पिया वञनि। वापारी खसारे में इस्तेकाम अची रहियो आहे। डिसंबर ताईं करंट अकाउंट खसारो $1.93 बिलियन ताईं पहुतो। वज़ीर आज़म जे एहतिसाब ऐं घरू मामलनि बाबति सलाहकार शहज़ाद अकबर इस्तीफ़ा ॾेई छॾी। शहज़ाद अकबर ट्विटर ते जारी बयान में इस्तीफ़ा जी तस्दीक़ कंदे चयो आहे त हुन पंहिंजी इस्तीफ़ा वज़ीर आज़म ॾांहुं उमाणे छॾी आहे। उमीद आहे त इमरान ख़ान जी क़यादत में एहतिसाब जो अमल जारी रहंदो। हू पार्टी सां सलाहियल रहंदो। सिंध सूबे सां वॾी नाइंसाफ़ी थी रही आहे। सिंध हुकूमत महांगाई मार्च करण वञी रही आहे। ॿिए पासे पाण अघ वधाए रही आहे। कणिक जी खोट आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे लिखियो वञे असां कणिक फराहम कंदासीं। इहो सभु कुझु सियासी मुहिम जो हिसो आहे। सिंध जे गवर्नर इमरान इस्माइल जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त पाकिस्तान में हथरादू महांगाई बि कई वई। अटो पंजाब में घटि क़ीमत में मिले थो ऐं सिंध में महांगो मिले थो। सिंध हुकूमत जवाबु ॾिए त 100 टन कणिक जी कटौती छो कई। पीपी हुकूमत सूबे सां ज़्यादती न करे। अहिड़ी का तहरीक न आहे जंहिं मां इमरान ख़ान खे ख़तरो हुजे। अपोज़िशन त हर वक़्तु तारीख़ ते तारीख़ ॾींदी आहे। इमरान ख़ान चाहे त सभ खां वधीक माण्हू रोड ते आणे सघे थो। ऐं वफ़ाक़ी हुकूमत पारां घरेलू वापेदारनि लाइ बिजली वधीक 95 पैसा फ़ी यूनिट महांगी करण जो इम्कान। वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते नेपरा में ॿुधणी बाद फ़ैसिलो महफ़ूज़। हुकूमत बुनियादी अघनि में 95 पैसा फ़ी यूनिट ताईं इज़ाफ़े जी दरख़्वास्त ॾिनी आहे।